बंदे हरदम अल्लाह। पीछे पीछे मौत है तेरी, पीछे पीछे मौत है तेरी, आगे आगे तू अल्लाह अल्लाह बंदे हरदम अल्लाह 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 बंदे हरदम अल्लाह हरदम अल्लाह पढ़ने हरदम अल्लाह। ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ओ गाफिल इंसान। सब कुछ जाने जान बूझ कर बने हैं क्यों अनजान। तारा और सिकंदर जैसे शहंशाह आलीशान, लाखों मन मट्टी में सो गए बड़े बड़े सुल्तान। तेरी क्या तेरी क्या औकात है बंदे, कुछ भी नहीं है तू अल्लाह अल्लाह बंदे हरदम अल्लाह 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 बंदे हरदम अल्लाह अल्लाह बाकी मिन कुल्ले फान, अल्लाह बाकी मिन कुल्ले फानी। तेरा मेरा जीवन कि तेरा मेरा जीवन जैसे चलते फिरते साए, जूं जूं बढ़ती जाए उमरिया जीवन घटता जाए। मौत खड़ी है तरता जाने कब आ जाए। एक सांस का पंछी है तू, एक सांस का पंछी है तू, कौन तुझे समझाए। रह जाएगा रह जाएगा पिंजरा खाली, उड़ जाएगा तू अल्लाह अल्लाह बंदे हरदम अल्लाह 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 बंदे हरदम अल्लाह हरदम अल्लाह हरदम अल्लाह अल्लाह हरदम अल्लाह। तन्हा कि तन्हा कब्र में होगा तेरा कोई न होगा मीत, तन्हा कब्र में होगा तेरा कोई न होगा मीत। अल्लाह ही अल्लाह बोले ऐ भैया जीवन बाजी जीत। ढलता सूरज रोज सुनाए तुझे फना के गीत, नींद से आँखें खोल ऐ गाफिल कैसी है ये प्रीत कि अल्लाह तेरा अल्लाह तेरा जाग रहा है और सोता है तू अल्लाह अल्लाह बंदे हरदम अल्लाह 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 बंदे हरदम अल्लाह अल्लाह
अना हूँ बाकी मिन कुल्ली फ़ान। नूर आँखों में तो चेहरों पे उजाले होंगे। नूर आँखों में तो चेहरों पे उजाले होंगे। नूर चेहरों पे उजाले होंगे। मुस्तफा वालों के अंदाज निराले 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 होंगे। हश्र में उनकी शफाअत के हवाले होंगे। हश्र में उनकी शफाअत के हवाले होंगे। हम गुनहगारों को सरकार संभाले 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 होंगे। हश्र में उनकी शफाअत के हवाले होंगे। हम गुनहगारों को सरकार संभाले होंगे। हम गुनहगारों को सरकार संभाले होंगे। हम गुनहगारों को सरकार संभाले होंगे। नज़म उनके तस्वुर से मुकद्दर चमका। नज़म उनके तस्वुर से मुकद्दर चमका। कब्र में अब तो उजाले ही उजाले होंगे। कब्र में अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।
वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वअदल्लाहु अल्लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात मिनहुम मग़फ़िरतन व अज्रन अज़ीमा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना व मुर्शिदना व मुहसिनना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। या रसूल अल्लाह दीदार जो खोले दरियों बर चला तो के पसी आजू थियने ऐबन भरियों शर्मसारा है सजना तुझे अया शम्सो कमर हुस्न तुझे के ॾिसी हैरान थियो राम परियों आए ॾिसणो जेके तोखे हिन इश्क जी अॻिसां ॾिसे छा ॾिसी सघंदियूं सुॼण तोखे अंधियूं अन जूं चरियूं सुरमो पात में तूर सीना जो बि अखड़ियुनि में मगर खाक पात में तुंहिंजे दर जी ताबई अखड़ियूं ठरियूं। या रसूल अल्लाह मदीने में या रसूल अल्लाह तो सा मदीने में अची रूबरू खोले कद से आहिन गुजो गालियूं करियूं। या रसूल अल्लाह ने हिन जमायत खे मदीने जी टिके ता अची बाक़ी उम्र ॾियूं दर तुंहिंजे जूं नौकरियूं। या रसूल अल्लाह तूं कर दर्द हिन जमायत जा दफ़े
सर को क्यों खरियो सलात साईं मुझा दोस्तों मुझा अजीजो अल्लाह ताला जल्ल शानु शाल असाई तमाम मणनी के हिदायत नसीब फरमाए दुनिया में शल ईमान सा रडाए ईमान सा रहाए ईमान सा लडाए क़यामत जे दिहाड़े सोने महबूब जो शल फाड़ो नसीब फरमाए सच पुछो हिन फकीर आजिज़ जी अज दिल चाहे थी तव्हां सभिनी फकीरन जा कदम चुमा तव्हां जे राहुन में आओ पंहिंजा नेण विछाया आओ पंहिंजो सीनो तव्हां जे लाइ तेज बनाया आओ पंहिंजे अखियुनि में तव्हांखे जायूं ॾियां जो अॼु तव्हां मुंहिंजे पीर जा पांधेड़ू बणिजी आया आहियो मुझे पीर जी दरबार जो पंधड़ो करे आया हो मुझा दोस्तों कुवत उहे लफ्ज़ कोन्हन जन सां आउं तव्हांजा शुक्र अदायगी करे सघां पंहिंजे मुअज़्ज़ज़ मेहमाननि हज़रत किबला सईं आला मोहम्मद इब्राहिम जान मद्दज़िल्लहुल आली जो शुक्रगुज़ार आहियां किबला सईं सैयद बाकर अली शाह जो शुक्रगुज़ार आहियां अॼु हिन अंगण ते हिन दरबार में असांजे पीरनि जे पीर गौसुल आज़म हज़रत किबला सईं पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जा लते जिगर भी मौजूद आहिनि अॼु हिन मजलिस में हज़रत किबला सईं मोहम्मद अल्लाह बिता रहमतुल्लाह अलैह जन जा जिगर गोशा भी मौजूद है अज हिन मजलिस के अंदर मुझे दादा साईं रहमतुल्लाह अलैह हजरत मियां महमूद रहमतुल्लाह अलैह जन जा उन्हें गुलाब जा गुलड़ा भी हिन जा मौजूद है हजरत किबला साईं उमरदीन चन्ना रहमतुल्लाह अलैह उन्हें बाग जो हिकड़ो गुल भी हिन जा मौजूद है सादात किराम अहल बैत उज़ाम उलमाए किराम आओ केजा केजा नाला उठा आओ हर एक जा कदम तो चुमा आओ सभिनी जा थोड़ा तो बजा आया पर आओ समझा तो इहो कुर्ब मुझे हिन रोज़े धणी जो जे तव्हां नेकन ऐं सालिहन जी घर वेठे ज़ियारत नसीब फरमाई अल्लाह तव्हांजे इल्म ऐं अमल में बरकतूं नाज़िल फरमाईंदो अल्लाह तव्हांखे ॿिन्ही जहाननि में ख़ुशि कंदो मुंहिंजा दोस्तो हिन दौर में हेड़ियूं मजलिसूं मिलण मुश्किल आहिनि जरा निगाह त करे ॾिसो हर तरफ सुहारियूं ऐं पटका हर तरफ मुझे महबूब जो सुन्नतुनि जो सिंगार नज़र अचे फकीर जन डंदड़ आहिनि त डंदड़ ॿार करो मजलिसूं हज़ारे हुजियूं पर हेड़ी मजलिस जो हर फकीर जे खीसे में डंदड़ हर फकीर जे खीसे में तस्बीह हर अहले ज़िक्र जे ज़बान ते मिठे नाले लफ़्ज़ जी सवार बड़ा तस्बीह बाहर कढो ही याकारी आहे ही हदीस नेमत जरा कंगो भी बाहर कढो कंगो भी बाहर कढो ही मुझे प्यारे नबी की प्यारी सुन्नत अल्लाह अकबर कबीर हर तरफ सुन्नत ही सुन्नत हर तरफ मुझे महबूब जा फिदाई आशिक में
में रही हिकड़ी हकीकत थो बयान कया त हिन मजलिस में अहिड़ा जवान भी बैठा आहिनि जो हुसैन जे नाने जे सदके उन्हनि को सिर घुर्जे त सिर ॾियो अरे मुंहिंजा दोस्तो हू सोच जे लाइ हिकड़ी औरत हिंदियाणी औरत जे लाइ राय दिया जो राजा बादशाह पंहिंजो सिर ॾेई सघियो थे त छा तूं अरबी घोट जे नाले ते सिर कोन ॾींदे छा महबूब जे नाले ते सिर कोन कुर्बान कबो असांजा सिर भी हाज़िर आहिनि असांजा बच्चा भी हाज़िर आहिनि असांजा घर भी हाज़िर आहिनि महबूब जे नाले तो घोरा घोर करे छॾी सिर यार दा नज़राना ले यार दे कोल आए सिर यार दा नज़राना ले यार दे कोल आए महबूब दी मर्ज़ी गल लावे ठुकरावे महबूब दी मर्ज़ी गल लावे ठुकरावे जन्नत दी नहीं ख्वाहिश ए मेरे खुदा मैनू महबूब दे कदमां ते मेरी जान निकल जावे महबूब दे कदमां ते मेरी जान निकल जावे ओ मुजादा बाबू बिन काबू नाले बकरी जो धनारवा बकरी उचारे रहियो ढंग में बीठो ओच तो यार जा पूर पंजिया ओच तो महबूब जी याद गिरी हली वई इश्क अजब शे हुंदिया बाबा अजब शे बकरिन चारी दे महबूब याद थी वियो बकरिन जो धड़ जंग में छड़े ॾिनई सिधो मदीने पाक जो रुख रखियो मदीने पाक में जी पहुतो मस्जिद नबवी में पुछा करे थो मुझो दिल पर मोहम्मद करीम किथे चवण था जो महबूब सुना ओ जे लड़ाई से मैदान कारदार ते रवाना थी चुका हेॾो घर जी सारा होॾो घर जो इंतज़ार होॾो फ़कीरनि जे थण जो इंतज़ार होॾो महबूब जे दीदार जो इश्तियाक मुंहिंजा दोस्तो दिलि चवे थी फ़कीरूं क़ुर्बान घर क़ुर्बान छो न वञी हिन घड़ी मुस्तफ़ा करीम जो दीदार वञी कया मैदान जंग में पहुतो लड़ाई हली रही हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे चौधारी काफर घेरो करे वियान काफर सलाह कई त इन महबूब खे जेसी तई दुनिया ता खत्म न कबो माज़ल्ला तेसी तई मुस्तफा जो दीन ॾींहों ॾींहुं वधंदो रहंदो ओ मुंहिंजा दोस्तो काफर चौधारी घेरो करे विया मुंहिंजे महबूब जो नरम नाज़ुक बदन अरे गुलाब जे गुलनि जे पनखिड़ियुनि खां नाज़ुक बदन अॼु चौधारी काफरनि जो घेरो काफर तीर उछलाए रहिया आहिनि हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जो बयान करे त मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो त महबूब मैदान ते नज़र नथो अचे छा महबूब सोना कहिड़ी जाइ ते ॻोल्हिया उन मैदान में ॾिठुमि नज़र न आया पोइ ॾिठुमि नज़र न आया मुंहिंजे दिलि में ख़्यालु थियो त अल्लाह जो नबी मता असांजे पता माण्हुनि जे करे किथे अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे आसमाननि ते न खड़ाए छॾियो हुजे तारीख़ खमीस खोले ॾिस हज़रत अली मुर्तज़ा ता फरमाइनि मुंहिंजे दिलि में ख़ौफ़ पैदा थियो जे ईसा रूहुल्लाह खे रब आसमाननि ते खड़ाए वरितो मता असांजे बदमालनि जे करे मता हिन महबूब खे रब पाण ते न खड़ाए वियो हुजे
ॻोल्हण लॻो आहे तलाश कंदे कंदे हिकिड़ो काफ़रनि जो झुरमट ॾिठो अथई उन जे विच में मुंहिंजे दिल पर जी सूरत मुबारक नज़र आई आहे चौधारी काफ़रनि जो घेरो आहे हुज़ूर पर बहादुरी सां मर्दाना वार लड़ाई करे रहिया आहिनि ओॾी महिल हज़रत अली जी नज़र जेॾी महिल दिल पर जे चेहरे अनवर ते पई आहे रुख़े अनवर ते नज़र पई आहे अखियुनि में लुढ़क वही आया ख़ुशीअ जा ॻोढ़ा वही आया तलवार ज़ुल्फ़कार जी झनकार कंदो चए थो अली अॼु सिर क़ुर्बान कर मता महबूब खे का तकलीफ़ पहुची वञे उन मच में आशिक़ काहे पियो आहे हलंदे हलंदे काफ़रनि खे हटाईंदे हटाईंदे नेठि वञी पंहिंजे मक़सूद महबूब सां मिलियो आहे ओ मुंहिंजा सुहिणा तोखो सवा असांजी दुनिया ऊंधे आहे ओ मुंहिंजा महबूब आ त तोखे सारे मैदान में ॻोल्हे बीठुसि ओॾी महिल पंहिंजे इश्क जा जोहर ॾेखारण लॻो आहे हुज़ूर जे चौधारी कष्ट थो करे पियो केॾो तीर थो अचे केॾो तलवार थी अचे सभु पंहिंजे बदन ते रोके थो पियो पर महबूब खे शर तकलीफ़ न पहुचे हो मुंहिंजा दोस्तो हो बकरियुनि जो धनारो आहे छा थो ॾिसे त महबूब जे चौधारी काफ़र घेरो करे विया आहिनि ओॾी महिल चए थो आशिक़ा अॼु तुंहिंजे इश्क जो जोहर ॾेखारणो आहे अॼु महबूब सां जान फिदा करणी आहे हुज़ूर जे वेझो आयो आहे सरकार फरमाईंदा हिन भावे खे हिन काफ़रनि जे हमले खे पोइ ते हटाए मुंहिंजो वाइदो आहे तोखे पाण सां गॾाए बेश्त में वठी वेंदुसि इहे जो मच में काहे पियो आहे लड़ाई कंदे कंदे आशिक़ ज़ख़्मी थी वञी हेठि किरियो आहे सारो बदन ज़ख़्मी आहे पर मुंहिंजा दोस्त उन महिल अखियूं चइनी पासनि फिरनि थियूं पियूं के सूरत जी तलाश आहे के मुखड़े जे दीदार जी तलब लॻी पई आहे ओ जो महबूब भर में अची लॻिया आहिनि रण करे चए थो अॻसनी या रसूल अल्लाह अॻसनी या हबीब अल्लाह कुर्बान वञा हेॾे मूॾे ते नज़र कयूं वञ हुज़ूर में छो आया आहिनि हे सुरंदे सुरंदे पंहिंजो सिर महबूब जे क़दमनि ते रखियो अथई छा थो चए पुलसु बि रबिल काबत काबे जे रब जो कसम आज मुंहिंजी मुराद पूरी थी वई हली अॼु महबूब जे क़दमनि ते मुंहिंजी जान थी कुर्बान थिए अॼु मुंहिंजी मुराद दिलि जी पूरी थी वई सिर महबूब जे क़दमनि ते आदम परवाज़ थी वियो सलात मुंहिंजे साईं मोहब्बत वारनि जूं ॻाल्हियूं आहिनि तोखे अञा मोहब्बत वारे मीम जो कुंडो नाहे लॻो जी मोहब्बत जो कुंडो लॻई वरी महबूब जो दीन छॾी वरी हुज़ूर जी सुन्नत छॾी ॻाल्हियूं यार जूं कबियूं सिधियूं ॻाल्हियूं कबियूं ॻाल्हियूं सिधियूं कबियूं को तूं घोटनि में अचनि थो असांखे पिनणो कोन्हे मुजादा ॻाल्हियूं कबियूं सिधियूं हुजे हिकिड़ी ॻाल्हि बि तुंहिंजे सम्झ में अची वई त बेड़ा पार थी मुजादा अॼु असांजी हालत छा रही आहे जो महबूब जी सुन्नत खां बेज़ार हुज़ूर जे दीन खां परे सुबुह जो तो उथे त ॿियो कमु नथो करे अवल महबूब जो बाग़ मुहम्मदी थो फैलाए पहिरीं दाढ़ी थो पूरे वेही इहो आशिक़ आहे ॻाल्हि इहो आशिक़ आहे ॿुधा त जेको दाढ़ी कूड़े थो उन ते महबूब राज़ी हूंदा या नाराज़ जी ॻाल्हायो छो था राज़ी हूंदा या नाराज़ मुंहिंजा दोस्तो साईं फरमाइनि था त कस शवारिब वरखुल लुहा खालिफुल मजूस मजूसियुनि जी मुखालफ़त कयो मजूसी मुछूं रखाईंदा आहिनि ॾाढियूं कूड़ाईंदा आहिनि तव्हांजे मुहम्मदी जवान आहियो त मुछुनि खे कपायो ॾाढियूं रखायो सच ॿुधा त मुहम्मदी तरीक़ो थो वणे या मजूसियुनि वारो जी
वो मुआदो बनाए वो न अज वायदो कर अज हिन अल्लाह जे वली जी दरबार आ अल्लाह जे वलियन जी हाज़िरी आ अज वायदो कर त अज खोटी दाढ़ी न कुड़ाई दाढ़ी बारा त वायदो कर पर बेदाढ़ी हाफ त कर न वायदो करे अल्लाह साईं फरमाइनि था तेसी ताईं तव्हां मां को बि मोमिन नथो थी सघे जेसी ताईं पंहिंजे सदुनि खे पंहिंजे इरादनि खे मुंहिंजे दीन जो ताबियो न बणाईंदो पंहिंजे इरादनि खे सदुनि खे तमन्नाउनि खे मुंहिंजे दीन जे ताबियो बणायो नफ्स चवे थो त ही कमु कर तोखे महबूब जो पैगाम थो मिले त हीअं न कर हीअं कर हाणे ॿुधा त नफ्स जी ताबेदारी कंदे या हुसैन जे नाने जी ताबेदारी कंदे जी अॼु नफ्स तोखे सलाह थो ॾिए त अॼु टीवी त ॾिस अॼु ड्रामो अचण वारो आहे अॼु ॾाढो सुठो प्रोग्राम भली निमाज़ छुटी रोज़ो छुटो हाणे त ॿेड़ी ॿुॾे हिननि जी जेका डिश एंटीना मोकिले ॾिनी अथनि ओ मुस्लमानो आगाह थी वञो हे काफ़रनि हिकिड़ो अहिड़ो हथियार असां मोकिलियो आहे जंहिंसां असांजे गैरत ऐं ईमान खे ख़तम कयो थो वञे पियो मुंहिंजा दोस्तो फास्ट नंढियूं फिल्मूं थियूं हलनि उघाड़ियूं फिल्मूं थियूं हलनि जेकी मुस्लमान असां वेही ॾिसूं घरनि में उहे वीसीआरूं हलनि ॿुधा असांजो ईमान बचंदो गैरत बचंदी अरे उहे कुआरियूं छोकिरियूं उहे बि इहे नंगा फिल्म वेही ॾिसनि ऐं बेहोश थी वञनि ॾिसी ॾिसी हीअ असांजो मुस्लमानी आहे हुकूमत आहे त हिन पासे ज़रे जो तवजह नथी करे पाण हिन जो पर मिंटूं इलाज कयूं थियूं वञनि पियूं हाणे कुझु ॾींहं थिया त अख़बार में पढ़ियोसीं त कराची में शराब जो कारखानो हुकूमत ख़ुदि इजाज़त ॾिनी आहे त शराब खोलियो ऐं खपायो ऐं विकिरो कयो जीअं शरबत बोतलूं रूह अफ़ज़ा खपंदी आहे तीअं शराब बि खपायो असीं हुकूमत पाकिस्तान खे अर्ज़ु था कयूं अगरि प्रेस जो को नुमाइंदो आहे त नोट करे त ख़ुदा हिन पासे तवजह ॾिनो वञे हे मुस्लमाननि जे गैरत ऐं ईमान खे सलब कयो थो वञे साईं फरमाइनि था त मुंहिंजी उम्मत मां जॾहिं बचनि कमनि खे माण्हू जाइज़ ऐं हिलाल सम्झंदा उन महिल उन्हनि जूं सूरतूं बांदरनि ऐं खोलनि जहिड़ियूं खिंसीरनि जहिड़ियूं बणजी वेंदियूं जॾहिं उहे शराब पीअण खे हिलाल सम्झंदा शराब पीअण शुरू कंदा जॾहिं नाच गाननि ऐं औरतुनि जे नचण जे मथां पैसा खोलण शुरू कंदा उन महिल सम्झो त ॼाण अलाह जो अज़ाब अचण वारो जॾहिं मुंहिंजे उम्मत वारा पंहिंजे अंदरि एतिरी फ़ाहिश ऐं बुराई अची वेंदी जो उन्हनि जे सतुर न रहंदो पर्दो न रहंदो उन वक़्त में सम्झो त अलाह जो अज़ाब ॼाण अचण वारो अरे ही अज़ाब न आहे छा हींअर बरसातूं 4-4 महीना हलियूं ॻोठनि जा ॻोठ तबाह थी विया आहिनि शहरनि जा शहर ॿुॾी विया आहिनि अञा फसल किरोड़े बल्कि अरबे रुपयनि जा नुक़सान थी विया आहिनि ख़ुदा जी इज़त जो कसम हिते हे गुज़िरियल जेके बरसातूं पियूं अहिड़ा त ठकाव थिया ऐं अहिड़ा कारोबार थिया जो केतिरनि माण्हुनि जा हियाव फाटी पिया अदा तुंहिंजी अखि नथी खुले तोखे इबरत ऐं होश ऐं हवास नथो अञा तुंहिंजो खुले त छा अल्लाह जी ज़ात बेपरवाह बेनियाज़ सरकार सां तूं टक्कर हणी रहियो आहीं इहो रब सां तुंहिंजो टक्कर न आहे अल्लाह जी ज़ात सां ॾाढी मुड़सी तुंहिंजी रब जो सॾु थिए थो हया अल सलाह कंहिंजो सॾु कंहिंजो सॾु सभु ॻाल्हायो कंहिंजो सॾु अल्लाह जो सॾु आहे ऐं जे वॾेरो सॾु करे त वञी बरादरी जो सॾु मिले त वञी माइट मिट सॾु नई थो न ते वञी
टके जो हिकिड़ो सिपाही सॾु करे तो वञी ऐं उन आकमल हाकिमीन बादशाहनि जे बादशाह जे सॾ ते तोखे वञणो न मस्जिद होॾे वैरान पई आहे ऐं हेॾे हे मकान में साईं मुंहिंजा सुल्फियूं ऐं भुंगरियूं ऐं हे खयूं जे पियूं चर्श घुमो अर्श असां हैदर जा हुबदार हैदर जी हुब इहा आहे हसनैन जी हुब इहा तूं सिखियो तूं अहल बैतन जी मोहब्बत इहा सिखियो निमाज़ न आहे अरे इमाम हुसैन खे शहादत मिली त कहिड़े हाल में ॿुधायो कहिड़े हाल में न मस्जिद में न बैतुल्ला के दीवारों के साए में नमाज़े इश्क अदा होती है तलवारों के साए में नमाज़े इश्क अदा होती है तलवारों के साए में चढ़ी वेठो साईं फरमाईंदा ओ शिमिर थोरी देर सीने तां लही वञ आखिरी वक्त सजदो त करण दे मता नाने साईं जे दरबार में मयारदार न बणजी वञ अरे शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे हक का करूं शुक्र अदा मुझे सजदा तो कर लेने दे सिर भी कटाना मेरा घर भी लुटाना मेरा फिर एकदम जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे हो मुजादा एड़े टाइम के अंदर भी अल्लाह जे बांधड़े नमाज पढ़ी ॾेखारी दुनिया के सबक सेखारी त इश्क वारी नमाज इन्हे के सरबो जो तलवारन जो वस्कार तीरन जी झनकार मगर नबीअ जे बचड़े जो सिर सजदे में पियो मुर्तज़ा अली शाह जो मुरीद जे हैदर जो हुबदार जे इमाम हुसैन जो पैरोकार त इहा नमाज त पढ़ी ॾेखार न बाक़ी कलमो पढ़ंदे वेठो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अली वलीउल्लाह व खलीफतहु बिला फस बस इन्हे सां तूं मोमिन थी वें इन्हे सां तूं जन्नती थी वें मुजादा जेकरे तोखे महबूब सां मोहब्बत जेकरे तोखे महबूब जे आल बैतन सां मोहब्बत तू वात ते वठी ॾेखार न करे अल्लाह नमाज के कायम कयो छो त इन सलात तन्हा अनिल फहशाए वल मुनकर नमाज बुराइल खाई बेहयान खारो के छड़ी दिया नमाज पढ़ने वारो करे सामी न थी सघंदो नमाज सजदे दिल सां करण वारो करे शराबी थी न सघंदो नमाज पढ़ण वारो करे परावा नंग कोन सके सघंदो अॼु लूसी कुत्ते वांगुरु झाड़ा पाईंदो थो थी मुझे सोने हबीब फरमायो त टिन माण्हुनि जे मथां अल्लाह जी ज़ात खे सख़्त कावड़ ई नंबर हूंदो आहे हिकिड़ो उहो माण्हू जेको पंहिंजे पाड़े सिरण सां ज़िना कंदो आहे पाड़े में बुराई कंदो आहे इन शख़्स जे मथां अल्लाह जो नंबर ई कावड़ कॾहिं लहंदी न कान्हे ॿियो उहो माण्हू जेको बुढ़ड़ो थी वियो पोढ़ो थी वियो कुराड़ो थी वियो अच्छी दाढ़ी थी वई अञा भी अल्लाह जे दरबार ते मोट नथो करे अञा भी तौबा ताइब नथो थिए अञा भी रब जी ज़ात सां सरकशी ऐं बग़ावत जो झंडो बुलंद कयूं वेठो आहे इन कुराड़े जे मथां अल्लाह खे सख़्त कावड़ हूंदी आहे हितो हिकिड़ो पोढ़ो लंघियो तो मस्जिद शरीफ जो कमु पियो हले हज़रत क़िबला आलम वेठा हुजनि साईं जन फरमायो त
बुढ़ड़ा कादे तो दे वना तो शहर दे बसूं एकड़ा मानू लहंदा बया चढ़ंदा हुए वनी दिसन हेदे मस्जिद आ नमाज जो टाइम चढ़ वारो हेदे नमाज पढ़ बुढ़ड़ो थी वई हाणे मरण ते अची साईं जन के नसीहत की त नमाज पढ़ अल्लाह के याद कर चे हा साईं गालियो तुजो सच्चू वन पर हिते भी कड़ा कुर्फ लगा कि पाण दे इशारो करे हिते भी कड़ा कुर्फ लगा साईं हितो वियो वनी ने रोड ते बीठो ओ गाड़ी वारो लंगियो जे मुके खयो वरी थेड़ो हल पोड़ा भड़ा पर खबी तो परदे वरी बियो आयो ने धिकारे साईं जन ॾिसण वेठा पाण फरमायो तो मुखे ने कुराड़े जी जिंदगी ते ॾाढो अरमान ॾाढो अफ़सोस होॾे धिका खाईंदो तो वटे ऐं मस्जिद में अचण कुझु कड़ा कुर्फ लॻा अॼु केतिरा अहिड़ा बुढ़ड़ा मुंहिंजा भाउ मुस्लमान आहिनि जेकी मुंहिंजा दा अच्छी ॾाढ़ी थी वई पर अञा ताईं उहा चिल्म वारी हो नड़ वात में पिया बुड़बुड़ लॻी वई अञा ताईं उहा बीड़ी वात में छा नफ़ो आहे बीड़ी मां ॿुधायो जेकॾहिं को नफ़ो हुजे बीड़ी पीअण में को फ़ाइदो हुजे ॿुधायो त पहिरीं मां थो शुरू कयां पोइ स्टेज वारनि खे ॿाहूं ॿधी अर्ज़ु था कयूं इहे बि सभु पीअनि साईं चिबराई बीड़ी पीअण में जे नफ़ो हुजे त असां बि पीअण शुरू कयूं ॿुधायो बीड़ी नोश को थी ॿुधाए त को फ़ाइदो आहे पर हर पाकेट जे मथां लिखी छॾियो अथनि त ख़बरदार तंबाकू नोशी सेहत के लिए मुज़रिम अब लिखियल आहे अरे पैसा भी पंहिंजा ख़र्च कयूं सेहत भी पंहिंजी विञायूं अल्लाह जी ज़ात खे भी दमरायूं पाण ये असांजो कुल आहे इन्नल मुबद्दिरीन कानू इख्वान शयातीन अजाए ख़र्च करण वारा शैतान जा भाउ अवा शैतान जी भाई वणे थी जी जेके वणे थी तो मथे खणो कंहिंखे कोन थी वणे कंहिंखे कोन थी वणे पाकेट में पियो थई खीसे में ॾिसां थो पियो हथ बि नथो खणी वाइदो कर शैतान जी भाइपी टोड़ ऐं अल्लाह जे दीन वारी भाइपी जोड़ अल्लाह जे दीन वारी भाइपी जोड़ महबूब अरबी जे मोहब्बत वारी उहा डोड़ दिल में पैदा कर अल्लाह पढ़े तो पियो पर उन्हें दी नमाज उन्हें के बेहयाइन का को न रोकियो आ नमाज भी पढ़े तो बेहयाइन जा गुनाहन जा कम भी करे तो पियो इन्हें जणो के अञा नमाज पढ़ी कान्हे का इन्हें जा गर्दन रब जॻियां झुकायो ही कोन्हे को जे नमाज पढ़े हाँ त गुनाहन खां रुकजी वञे हा जे रब जे अॻियां झुके हा त वरी शैतान जो पैरोकार कॾहिं बि कोन थी सघे हा अरे इहा नमाज त वही वबाल अलैहि इहा नमाज उन जे लाइ वबाल जान बणिजी वेंदी जो नमाज बि पढ़े वरी गुनाहन जा कम बि कंदो रहे हो मुजादा जरे अल्लाह जे दरबार जो पांदेड़ू बणियो आ जरे महबूब जी मोहब्बत जो दावेदार बणियो आ हाणे तोखे ॿिए पासे रो अख बंदि करणी पवंदी ॿिए पासे जा वहम वीचार छॾणा पवंदा रात ॾींहुं ईअं चओ सलातो वसलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या नबी अल्लाह सलात सलाम पढ़ो ही पढ़ो पढ़ो ही पढ़ो ओ ॾिस महबूब सुणा कीअं था वञो तोखे दीदार कराए हा जे मोहब्बत हुजे सिक हुजे खुदा जो कसम मदीनो परे आहे ई कोन को
तू चवंदो हुजे त सही दुआ करो त टिकेट खुले पर यार जे मोहब्बत अंदर वारो आईनो खुली वञई त ही मदीनो बीठो आशिक खे ॿुटींदा आहिनि त मुस्तफा जो दीदार माणींदा आहिनि हज़रत शेख अबुल अब्बास मरसी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था ला हुजिबानी रसूलुल्लाह लहज़तन अन रुयती मादित नफ्सी मोमिना जेकरे हिक लम्हे अख चिंबण जेतिरो क़दर महबूब सोना मुंहिंजे नज़रुनि खां ओझल थी वञनि उहा घड़ी मां पाण खे मुस्लमान ई कोन सम्झंदो आहियां हर घड़ी मुंहिंजूं अखियूं हूंदियूं आहिनि महबूब जे मुखड़े जो दीदार कंदो रहंदो आहियां पर मोहब्बत हुजे इश्क हुजे न ओ मुंहिंजा इहो इश्क मिलंदो अथई इश्क वारनि वटूं मोहब्बत मिलंदी आहे मोहब्बत वारनि वटूं अलाह वारनि जे सोबत में वेह इहे हिक नज़र सां तुंहिंजे अंदर में इश्क जा खूरा दुखाए छॾींदा जे तूं चाहीं मोहब्बत थिए ख़ुदा दी त थी वञ ख़ाक क़दमे औलिया दी इना दात रसूलुल्लाह दात है रसूलुल्लाह दात अल्लाह दात है जिना पकड़ी है दामन औलिया दी तिना पकड़ी है दामन मुस्तफा दी जिना पकड़ी है दामन मुस्तफा दी तिना पकड़ी है दामन खुद खुदा दी कर अल्लाह संगत में वे तो तुझे अंदर में अल्लाह अल्लाह जी तवाल जारी थी सोबत जो असर हूंदो आहे कि न हिकिड़े वाणीअ ठाहियो तोतो वाणीअ सेखारियो तोते खे त तोता चयो राम 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 तोतो चए पियो राम राम बंगाली तोता ॻाल्हाईंदा हो पियो चए तोतो पियो चए राम 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 वाणियो पियो वञे माइटनि जी शादी थिए तो पाड़े में घर मुस्लमान जो उनखे चई त पहिरीं मुस्लमान आहे मुंहिंजो तोतो ॿ टे ॾींहं रखिजांइ त मां हेॾो थी अचां शादी मुस्लमान पिंजरो खणी अचे घर में रखियो तोतो सुबुह सां उथी पियो चए राम 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 हो पियो चवेसि त मुस्लमान पियो चए त तूं तोता ईअं न चओ राम राम न चओ अल्लाह 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 राम राम विसरी अल्लाह अल्लाह ॿ टे ॾींहं गुज़रिया वाणियो मोटी अचे बाबा अमानत ॾिजे हाउ खणी वाणीअ तोतो खणी अचे घर में रखियो त सुबुह सां उथी उहो राम राम कंदो अॼु पियो चए अल्लाह 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 वाणीअ जो तोता मां त तोखे राम राम सेखारियो अल्लाह अल्लाह कीअं थो करे चए हाओ जॾहिं वाणीअ जे संगत में हुते राम राम पियो चयुमि पर अॼु मुस्लमान जे घर में उथी आयो आहियां अल्लाह अल्लाह सिखी आयो अदा जेकॾहिं गाफ़िलनि ऐं जाहिलनि सां वेहंदे बेदीननि ऐं गुमराहनि सां वेहंदे त तो में उहे आवाज़ ईंदा पर जे ज़िक्र वारनि सां वेहंदे त तुंहिंजे अंदर में बि अल्लाह अल्लाह जी तवार जारी जे वरी हुननि बोतारनि सां वेहंदे त पोइ वरी उहे सेखारींदई त अना बशरुम मिसलुकुम तव्हां जहिड़ो बशर आहियां पर जे उछाकनि सां वेहंदे त उहे ईअं सेखारींदई त अय्युकुम मिसली कहिड़ा महबूब जे मिसल सारी काइनात में मुंहिंजे महबूब जो मट शाली कोन्हे संगत जो असर आहे न जहिड़ी संगत में वेहंदे सबक उहे सेखारींदे मताती त क़ुरान सां पढ़ी ॿुधाए क़ुरान सां पढ़ी ॿुधाइण ते उन्हनि जो असां वाइज़ ॿुधंदा आहियूं कॾहिं कॾहिं बिस्तरो खुले ते रखी ॾींदा आहियूं हाओ कहीं वाइज़ थोरो वरितो मस्जिद में सो तंहिंजे करे मुंहिंजा दा
एड़ा महबूब जे शान जा गुस्ताख होजन खुदा जो कसम इन्हनि जे बूथ खे बि नाहे इन्हनि जे सोबत में वेहण त ठहियो इन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधण त ठहियो पर अहिड़े पलीत जे मुंहं खे बि चिता इन्हनि जेको महबूब जे शान जो गुस्ताख हा जे संगत में वेही त आशिकनि सां वेह त इश्क वारो सौदो तोखे थी करे अल्लाह महबूब सोना अरबी शहंशाह सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ी मक्के पाक जी घिटीअ मझो जे लॻिया आहिनि छा था ॾिसण त हिकिड़े शख़्स जे रोअण जो आवाज़ अची रहियो हुज़ूर वेझो विया आहिनि हज़रत अम्मार असहाबी सगोरो आहे रोई थे तो अगसनी या रसूल अल्लाह अदरिकनी या रसूल अल्लाह ओ मुझा सुना हेॾे त नज़र कयूं वञ हेॾे त पंहिंजे आशिक जे हाल खे ॾिसियूं वञ छा था महबूब ॾिसनि त बाहि जा टांडा परनि था पिया उन बाहि जे चिखा जे मथां हज़रत अम्मार खे काफ़र सुम्हारियूं बीठा आहिनि काफ़र चवंदा ओ अम्मार मोहम्मद मुस्तफ़ा जो दीन छॾी दे या न पर आशिक चए थो त सिर वञे जान वञे पर महबूब जी यारी कोन छॾबी कोन छॾबी हो बियो सारो लोक मटे ॾी अदियो हिकु मदनी शाल न मटे है बियो सारो लोक मटे ॾी अदियो हिकु मदनी शाल न मटे दुनिया भली पई रुसे मित्र भली रुसन अजीज भली रुसन पर जरा मदीने वारो साईं राज़ी हुजे हुजूर फरमाइनि था या नार बरदन अला अम्मार कमा कुंत अला इब्राहीम ओ बाहि थदी थी वञो जीअं इब्राहीम खलीलुल्लाह ते थदी थी वई हुई तीअं मुंहिंजे आशिक अम्मार जे मथां बि थदी थी वञो हुजूर फरमायो आहे उहे बाहि जा टांडा उझामी विया हुजूर वेझो आया आहिनि साईं फरमाइनि था इस्बिरू या यासिर फइन मौइदकुमुल जन्नत ओ यासिर जा औलाद सब्र कयो जो रब जी ज़ात तव्हांजे लाइ जन्नत जूं जागीरूं तयार करे छॾियूं हीअ मोहबत तोखे त पुट अॼु दीन जे लाइ पेर में कंडो बि कोन लॻो हो मुंहिंजा दोस्तो हज़रत खुबाब बिनुल अर्त रज़ियल्लाहु तआला अन्हु हज़रत उमर फारूक जे ख़िलाफ़ जो ज़मानो आहे हज़रत उमर पुछा थो करे ओ खुबाब ॿुधाए त सही त दीन जे लाइ तो कहिड़ी तकलीफ़ ॾिठी चई सही दीन जी तारीख़ मुंहिंजे पुठीअ ते लिखी पई आहे छा ॻाल्हि आहे पुठी जो हटाई कपिड़ो हटाई त सारी पुठीअ जो गोश्त सड़ियो पियो आहे हथ पिया नज़र अचनि वरी वरी चए थो त ओ उमर ही उहो दौर हुयो जॾहिं तूं तलवार खयूं हुज़ूर खे क़त्ल करण जे लाइ पियो वञी उन वक़्त जो ॻाल्हि आहे त मां खुबाब खे टांडनि ते लेटाइनि पिया त मुहम्मद जो दीन छॾे ॾे मां पियो चवां त हिकिड़ी जान आहे पर लख जानियूं हुजनि जेकी महबूब तां घोरा घोर करे छॾिया ओ मुंहिंजा हे ईमानदार जो उन्हनि जो शान आहे हे मोमिननि जो कमाल आहे सिर वञे पियो जान वञे पई पर शर यारी महबूब जी न टुटी हज़रत खुबैब रज़ियल्लाहु तआला अन्हु मक्के जे शहर में काफ़िरनि खे गिरफ़्तार करे आया आहिनि
केतिरो वक़्तु जेल में रखियो अथनि अॼु हज़रत ख़ुबैब खे चवनि था त ओ ख़ुबैब अॼु हरम जे हथुनि खां ॿाहिरि कढी तोखे फाही ते चाढ़ींदासीं या त मुहम्मदी दीन छॾे ॾे या त सूरीअ ते चढ़णु क़बूल कर आशिक छा थो चवे था सूरिया सिंगार असुल आशिकनि जो मुड़न मोटन मेड़ो ध्यान निज़ारे निर्वार कुसण जो बि करार आए असुल आशिकन के हज़रत ख़ुबैब खे उन फाही जे तख़्ते ते आणे बीहारियो अथनि ओॾी महिल चवनि था त तुंहिंजी का आख़िरी ख़्वाहिश हुजे का आख़िरी तमन्ना हुजे त ॿुधाए चए थो आख़िरी तमन्ना इहा आहे जो छॾियो त बरकातूं नफ़िल निमाज़ शुक्राने जो पढ़ा जो महबूब जे दीन तां मुंहिंजी जान क़ुर्बान थी रही आहे सिर वञे थो इन ख़ुशीअ में शुक्राने जो नफ़िल पढ़ा हज़रत ख़ुबैब नफ़िल पढ़ी वांदो थियो आहे हाणे काफ़रनि उन खे तख़्तेदार ते फाही ते हाणे बीहारियो आहे चवनि था ओ ख़ुबैब हाणे छा थो चवीं ओॾी महिल आशिक चवे थो त मूंखे सिर विञाइणु क़बूल आहे मगर महबूब जो दीन छॾणु क़बूल न ओ मुंहिंजा दोस्तो आख़िरी घड़ियूं आहिनि ओॾी महिल मदीने ॾे मुंहुं करे चए थो हवा ओ हवा वञ मुंहिंजे अरबी घोट खे मुंहिंजा सलाम चइजांइ ओ मुंहिंजा सुहिणा अॼु तुंहिंजे इश्क में मुंहिंजी जान क़ुर्बान थी रही आहे बादे सबा वञ मदीने दे शानू मेरा देवी पैगाम जदी वसदी झोंक उजाड़ गई दिता उस मजलूम सलाम ओ हवा मुझे महबूब के मुझा सलाम चइजांइ त मुझा महबूब मुझी आखिरी तमन्ना इहा हुई त शरत तुंहिंजे मुखड़े जो दीदार नसीब उहो टाइम आहे मुंहिंजा सुहिणा महबूब मस्जिद नबवी में वेठा आहिनि ओचितो हुज़ूर जे जिस्माने मुक़द्दस में लुढ़क थी हुज़ूर रोअण लॻा आहिनि असां बि पुछनि था पाण फरमाइनि था वालैक सलाम या ख़ुबैब वालैक सलाम या ख़ुबैब वालैक सलाम या ख़ुबैब असां बि चवनि था क़िबला छाजे लाइ रो था अखियुनि में लुढ़क छाजा आहिनि पाण फरमाइनि था हींअर मुंहिंजे आशिक खे फाही चाढ़ियो अथनि उन्हें मुझे सलाम मोकिलिया है उन्हें जे सलाम जो जवाब थो ॾियां अरे मुंहिंजा ईमान वारनि मोहबत वारनि ते हीअं क़ुर्बानियूं करे ॾेखारियूं तोखे जेकॾहिं सचो इश्क आहे त अॼु महबूब जे दीन जो ताबेदार थी सुन्नत पाक ते हल महबूब जे तरीक़े खे अपनाए हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुजादा गुस्ताखनि ऐं गुमराहनि जे टोलनि में न वेह उन्हनि जूं ॻाल्हियूं न ॿुध उन्हनि जा किताब न पढ़ मगर मुजादा रब तौफ़ीक़ ॾे त ख़ुदा जे वलीअनि सालिहनि जी सोबत में वेह त अल्लाह राज़ी करे अल्लाह दुनिया में उहे दीवाना सुन लगी तुझी तार जन के असाबी बयान पर प्यार में वहाँ परवाना सुन लगी तुझी तार जन के ओ यार यमन हो काथे अवेस करनी की ॾिठो वो यार यमन हो काथे अरबीअ जा आस्ताना सुन लगी तुझी तार जन के दुनिया में उहे दीवाना सुन लगी तुझी तार जन के ओ मरण महल यार
तोखे तगर पियो त पुकारींदो मरण महल यार तोखे ही फकीर पियो त पुकारींदो ओ हिना जे सामिल गए हसन हुसैन जाना ना सुन लगी तुझी तार आजन के दुनिया में उहे दीवाना सुन लगी तुझी तार आजन के ओ मुझा दाजन के तार मोहब्बत दी लगी उन्हनि जान जा कुर्बान पेश करे भले महबूब खे राज़ी करे ॾेखारी करे अल्लाह महबूब जे दीन जी दावेदारी कई खुदा जो कसम उन्हनि जे लाइ हिते बि वहवा त हुते बि वहवा थी उन्हनि जे लाइ वहवा आहे कि न कोड़े कन सलाम अचो आतिर उन्हनि जे रब खे रिझाए वञी सुता त मूं जहिड़ा कई कुता समंदर जे सलाम आहे कि न मुंजादा दुनिया में त फैज़ ॾिनो पर विसाल खां पोइ बि हुनजो फैज़ जारी हे मुंहिंजे पीर जो फैज़ ॾिसी वठो अरे दा अॼु हिकिड़े माण्हू जो सुधरण बि ॾाढो ॾुखियो आहे हिकिड़ो माण्हू मुछ जो वार नथो कटाए सघे पर हिते ॾिस हज़ारनि जे तइदाद में मखलूक सुधरे थी पई तू चीज़ी भले हिते त फैज़ कोन्हे दरिया ॿिए पासे थो वहे पियो भाई हिते उदय थी अरे चमड़ा तू अखि खोले ॾिसो त गफ़ारी जवान जो फैज़ हर जॻह ते जारी आहे इंशाअल्लाह इंशाअल्लाह सोणे गफ़ारी घोट जो ही फैज़ क़यामत ताईं जारी रहंदो ही फैज़ बंदि थियणो नाहे खुदा वारा फ़कीर न हूंदा आहिनि जो हिकिड़े खे नवाज़नि ॿिया सभु भली सलातूं पढ़ंदा वञनि न मुंहिंजा दा अल्लाह वारा सखी हूंदा आहिनि जो सदन दर ते ग़ुलामी कंदो आहे उन जूं छोलियूं भरपूर करे ॾींदा मुंहिंजा दा हे मुंहिंजे पीर कामिल जो फैज़ बरकत आहे अहिड़े दौर जे अंदरि हज़ारे माण्हू सुधरनि पिया सालेह बणजनि पिया पोइ अदा जिथे दीन जो कमु थींदो आहे न शैतान बि उते वॾी तबलीग कंदो हा न कमु इहो अथसि न ड्यूटी आहे ॿियो बि को कमु अथसि शैतान खे ॿियो को कमु आहे कमु इहो अथसि चारई पर फ़कीरनि जे पोयां लठ खईंदो एॾे हिन मातली मता विया हिकिड़ा वरी चवंदा एॾे हिन वञी वहाबी अरे बेड़ी ॿुॾई हे वहाबी जमात आहे ही वहाबी हे वहाबी हे वहाबी जमात वेठी आहे नज़र मुजादा हे मातली जा बस गिरदाई जा वहाबी सभई गॾिजी हिन रोड जे परियों सिर्फ़ 15-20 कदमनि ते या 15-20-50-100 फुट थींदा गॾिजी हिन दरगाह जे मुक़ाबले में वहाबी मस्जिद ठाही आहे हिते त लड़ाई इहा लॻी पई आहे जे वरी हे जमात वहाबी बस हाणे शैतान खे ॿियो वझो नथो लॻे त इहे थो मिड़े शोशो छॾे रोज़ो पाक चयो त मुल्कनि में मुफ़्तियुनि आलिमनि खां त पुछो हज़रत केवला साईं पीर साईं जन बि वटि बि विया साईं जन खे अर्ज़ु कंदुसि त साईं जन जेको जवाबु ॾिनो उन्हनि खे उहो महिरबानी करे अॼु बयानु फरमाइनि त के शरपसंद माण्हू जेकी चवनि त इहो उहो नबी पाक जे रोज़े जे इन नक्शे ते छो ठहियो अरे इश्क वारा मोहब्बत वारा त पंहिंजे महबूब जे सुन्नत ते जान कुर्बान कंदा सिंध जी तारीख़ पढ़ो पर आउं त इएं थो चवां त दुनिया में अहिड़ा वली तमामु थोरा थिया हूंदा जिन खे उहो शरफ़ मिलियो हुजे जेको मुंहिंजे मुर्शिद कामिल खे मिलियो हिकिड़ियूं सुन्नतूं अहिड़ियूं हूंदियूं जेकी माण्हू जे पंहिंजे वस में हूंदियूं अदा करण ये मसलन दाढ़ी आहे पटको आहे ये सुन्नतूं आहिनि माण्हू जे वस में आहे पर हिकिड़ियूं अहिड़ियूं सुन्नतूं हूंदियूं आहिनि जेकी पंहिंजे वस में न हूंदियूं जंहिंखे रब अदा करा मसलन उमिरि जो 63 साल थियणु अबा उमिरि पंहिंजे वस में आहे सूमर जी राति ते मौत अचणु पंहिंजे वस में आहे को चवे त मां हर सूमर ते मरां ईअं खणी ज़हर खाई मरे त पोइ
मुझा दोस्तों मुझे मुर्शिद कामिल हिन जे पिड़ में जे दरबार में अज असां पहुता खुदा जो कसम संदन सारी जिंदगी सुन्नत मुताबिक गुज़री हिकड़े दी आज वुज़ू पियो करे वुज़ू कंदे मुखे ॾिठो रुगे मु कंध जी मख न कई साईं जन एतिरो नाराज़ थिया पाण फरमायो तो ये कंध जी मख छो तरक करे सुन्नत जी ताबेदारी मुझा दोस्तों कदे पंहिंजी सारी जिंदगी में खब्बो पैर अवल मस्जिद में दाखिल न कई कदे सारी जिंदगी में फकीर ऐनी शाहिद वेठा है पंहिंजी सारी जिंदगी में कदे मस्जिद को अवल साजो पैर बाहर न कई सारी जिंदगी में कदे सवाए इलालत वाले टाइम जे जंहिंमें शरई उज़ुर हुयो कदे जमात सां नमाज तरक न कई कदे पटको तरक न कई ओ विसाल वाले टाइम ताईं जडे उहा गशी वाली तकलीफ थी उन टाइम ताईं बि तहज्जुद जी नमाज कज़ा न थी मुंहिंजा दोस्तों जिंदगी संदन सजी सुन्नत मुताबिक गुज़री पर जॾहिं संदन दुनिया तो लाॾाणो थियो त उमिरि पूरी 3 हथ वारी हमाई उलमा को पुछी ॾिसो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो विसाल थियो सूमर जी रात महीनो रबीउल अव्वल जो तारीख़ 12 जी महबूबन करीमन दुनिया तो पर्दो फरमायो महबूब सोना पंहिंजी जिंदगी जा इब्तिदाई हिस्सो जेको सो मके पाक में गुज़ारी पछाड़ी में दीन खातिर हिजरत करे महबूब सोना मदीने तैयबा ॾे आए 10 साल हिजरत का बाद में महबूबन विसाल फरमाया अल्लाह जो कसम हिन मर्दे कामिल हिन इत्तबाए सुन्नत करण वाले जवान के अल्लाह ताला जमार पूरी 3 हथ वरी वरी साईं जन रबीउल अव्वल जे महीने में विसाल रात में सूमर जी वरी संदन जिंदगी जा 43 साल हुते 53 साल हुते गुज़रिया 10 साल हिते अचे गुज़ारियो मातली में सदन दुनिया को बुरको फरमाया मुंजादा ये सुन्नत जो इत्तबा हुई ये महबूब सा लगन हुई मोहब्बत हुई महबूब सा इश्क हुयो त अल्लाह ताला जल शानो उन्हन जो हर कम सुन्नत मुताबिक पे कर खुद रब पे करायो मुजादा ओ जेकने रोजो पाक बे महबूब सोने दे उन्हें रोजे मिसल ठयो त छा असुल मिसल जेड़ो थी सके तो छा माज़अल्लाह को इए गुमान करे त हिन कुबे जो शान उन मदीने जे कुबे जेड़ो शान आ त हींअर ई चवंदो त काफर इए के जो अकीदो कोन्हे महबूब जे शहर जी उहा मिट्टी जेका है खुदा जो कसम सजी दुनिया त छा काबो शरीफ त छा बैतुल मुक़द्दस त छा पर बैतुल मामूर में उन्हें खाक जे मट नथो थी सके जे खाक में मुझा सोना हबीब आरामी आदो के शरह काज देखाया असा जा आले सुन्नत जा काज पढ़ी दिस त उहा मिट्टी जे में हीर मुझा महबूब सोना आरामी आहन इने जे मट बैतुल मामूर बैतुल मुक़द्दस काबो शरीफ बैतुल आबे इने मिट्टी जो मट मुंजादा बाकी जे महबूबन पटको बधो असा पटको बधो सी तो असा जो पटको छा तो चवी सुन्नत आ मुंजा दोस्तो त अल्लाह वारन वटे मुंजादा पोयो शैतान भली पियो गिलाऊ करे पियो रुकावटू करे पियो मानुन के मना करे दे न वटे अरे इहो कादे वे बारात कादे वे जी व्योस मातरी बदलाबाद अरे एडे छा जे लागे एडे न वनी ये के को गारक तई करे मातली जो नालो वट फजलाबाद जो जेड़ो ये चिड़वट पर मिठा आ ये तो चवा जे करे अल्लाह तबारक व तआला जल शान जो दीन हासिल करनो आ अल्लाह वारन जी सोबत में मिलन खुदा वारन जी संगत में मिलन हजरत इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी सब जो रदी अल्लाह ताला
मुझा दोस्तों पाण फरमाइंदा मुझे दिल में तमाम सदमो हो दुख हो तो मुझा अल्लाह तो मुझे पैदा तो कयो पर जेकर हुजूर के दौर में पैदा करी हाँ असहाबी थिया हाँ महबूबन करीमन सां गॾिजी जंगियूं जिहाद कया हाँ वो केड़ो न मुझे ला वधीक भलो हो यो दिल मुझी में सौदा अरमान रहंदो हो ताजो जरे मुर्शिद कामिल मिलो उन जी खिदमत नसीब थी पाण फरमायो तो वो सागो कुर्ब मुखे नसीब थी वियो वो ख्याल मुझे दिल तो मिसाल थी मुजादा हाँ मकतूबात शरीफ खोले दिस साईं फरमाइन था हर के बा पीरे तो बद बाशद व तू बा निको बाशी अस तो सग बेहतर जेको तुझे पीर सां बुछड़ो हुजे तू वरी उन सां चंबो मिलायूं भाकुर पायूं हली त तोखो कुत्तो बि बुछड़ो तोखो कुत्तो बि भलो कुत्ते खे बि पंहिंजे मालिक जी सुञाण हूंदी आहे कि न जी कुत्तो पंहिंजे मालिक जा ओपर जा टुकर बि मल्हाईंदो आहे कंहिं दुश्मन खे दर ते अचण न ॾींदो आहे तूं पंहिंजे पीर जे दुश्मननि सां गॾो खाईंदो पीअंदो वञी त तोखो कुत्तो बि भलो मुंहिंजा दोस्तो मुर्शिद वठबो आहे त इन जे लाइ न त साईं को दुआ घुरायां त मुंहिंजो कर्ज़ लहे मुश्किल माफ़ थिए केस फतह थिए मुंहिंजा दा पीर इन जे लाइ वठबो आहे त अल्लाह जो दीन सेखारे इस्लाम सेखारे शरीयत वारी वात ते हलाए पीर जो कम ई इहो हूंदो मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं पीर वरितुई ऐं तो मूं अञा फिस्को फुजूर ख़तम न थियो त इन पीर तोखे फ़ाइदो ई कोन ॾिनो रुगे महज रीत रस्म न बनायो मगर अल्लाह वारो एड़ो मुर्शिद कामिल गोलियो जेको तव्हां जे अंदर जो हाल मटा जेको तव्हां के महबूब जे कचहरी जो मोर बनाए सलात मुझे साईं अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना महबूबना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन कर अल्लाह शिकायत कन केतरी भी गलत प्रोपगंडा कन पर अल्हम्दुलिल्लाह हिन जमात जे मथों सोने गफारा सोने फजलाबादी घोट जो हथ हिन जमात जे मथों हजरत किबला सही मोहम्मद इब्राहिम जान जहिड़िन हस्तियुनि जो हिन जमात जे हथ आहे अरे मुखालिफतूं केतरी मुखालिफत कंदे मगर हे फैज़ मोहम्मदी वधंदो रहंदो मुझा दोस्तो जेकॾहिं हेड़नि औलियाए किराम हेड़नि सुलहा जो साथ हूंदो उमेद आहे त हे दीन जो बेड़ो रवां दवा रहंदो वो मुखालिफ ॾिसंदा रहंदा हज़रत पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जे जमात पई वञे कुत्ती हिकिड़ी ॾिठो तो लॻी भौंकण हाणे जमात पीर जी जॾहिं की खुटे वञे कुत्ती पई भौंके ताजो सॼो ॾींहुं कुत्ती भौंकी जमात कुत्ती कोन अगर पछाड़ी में शाम थी कुत्तीअ जो पछो ॿाहिरि निकिरी जमात पीर जी कोन थी तो मुंहिंजा दा मुखालिफ पिया भौंकंदा पर हे कम दीन जो इंशाअल्लाह ॾींहों ॾींहुं वधंदो रहंदो मुंहिंजा दा महबूब जे सुन्नत ऐं शरीयत जो ताबेदार थी इत्तबा कर मुंहिंजा मुर्शिद मिठड़ा फरमाईंदा हा को असांखे लख रुपया ॾिए त असांखे ख़ुशी कोन थींदी पर महबूब जी हिकिड़ी सुन्नत ते अमल कयो त असांजो वार वार ठरी पवंदो मुंहिंजा दोस्तो इंशाअल्लाह सुबुह जो बि मजलिस थींदी कुर्ब जूं ॻाल्हियूं थींदियूं क़ुरान खानी थींदी उन जे लाइ तव्हां सारी जमात खे अर्ज़ु आहे त सुबुह जी मजलिस में बि शरीक थियो इन खां पोइ फ़क़ीरनि को रखियो आहे सिलसिलो इन जो उमिरि जी टिकेट शायदि शनाख्ती कार्ड बि गॾु कया अथनि इहो जंहिंजो कुणो ख़ुशि नसीब जो निकितो उनखे उमिरि जी टिकेट ॾिनी वेंदी पोइ उहो जॾहिं बि वञणु चाहे पैसा उनखे न ॾिबा जॾहिं बि वेंदो त उनखे टिकेट वठी ॾिनी पैसा खपाए वरी ॿिए कम में लाइ छॾे सम्झो था जेको वेंदो जॾहिं तयार थी उनजो इरादो थिए उन ॾींहुं अचे टिकेट वठी वञे जेकॾहिं रमज़ान मुबारक में वञे त उहो त वधीक बहितर आहे जो रमज़ान जो उमिरो साईं फरमाइनि था हज जेको मूं मोहम्मद सां गॾु हज पढ़े उनखे जेको सवाबु मिलंदो सो रमज़ान में उमिरे करण वारे खे उहो सवाबु मिलंदो
अल्लाह ताला जल्ल शान शान असांखे हिदायत नसीब फरमाए। आखिर में हज़रत क़िबला साईं जन खे अर्ज़ कंदुसि त कुछ दुआ जा कलमात फरमाइनि ऐं दुआ ख़ैर कनि हिन जमायत जे हक़ में, असांजे अज़ीज़नि जे हक़ में, असांजे भाइरनि जे हक़ में, हिन दरबार जे हक़ में, हिन जमायत जे हक़ में दुआ घुरनि, हुज़ूर जी सारी उम्मत जे हक़ में दुआ घुरनि त अल्लाह ताला महबूब जे उम्मत जूं मुश्किलातूं लाहे। असांजे मुल्क पाकिस्तान जे हक़ में दुआ घुरनि, अल्लाह ताला उन पाकिस्तान खे अंदरूनी बैरूनी ख़तरनि को अमन ऐं हिफ़ाज़त में रहाए। अहिड़ा हाकिम इस्लामी रब आणे जेके अल्लाह जे दीन जी ख़िदमत कनि। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।